अफ़सोसनाक ख़बर है चक मां अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठ फ़कीर मोहम्मद बडाणी वासी नौजवान गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। बडाणी बिरादरी जो खरूज बिरादरी ते नौजवान के कत्ल करण जो इल्जाम लगायो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर करे रहिया आहियूं। चक वेझो ॻोठ फ़कीर मोहम्मद बडाणी वासी नौजवान गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। बडाणी बिरादरी जो खरूज बिरादरी ते नौजवान के कत्ल करण जो इल्जाम लगायो वियो आहे। चक वेझो ॻोठ फ़कीर मोहम्मद बडाणी वासी नौजवान के गोलियूं हणी क़तल कयो वियो। बडाणी बिरादरी खरोस बिरादरी ते नौजवान के क़तल करण जो इल्जाम लगायो आहे। एक भेरो ॿीहर वाक़िए अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। चक वेझो ॻोठ फ़कीर मोहम्मद बडाणी वासी नौजवान गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। बडाणी बिरादरी जो खरोस बिरादरी ते नौजवान के क़तल करण जो इल्जाम आहे।